बिरियार रोड मां ख़बर ईंदा हलो त बिरियार रोड में पका चांग लिंक रोड ते मौजूद कराची टू नाइट होटल जे मालिक ते बिरियार रोड पुलिस जा एहलकार सईद इस्बाणी दिलदार कलोड़ो मुफ्त में मानी न ॾियण ते मचिरजी पिया। पुलिस एहलकारनि होटल में बंडा खां अलावा होटल मालिक रियाज़ अली भुट्टो, सजाद अली भुट्टो समेत संदसि 6 सालनि जे मासूम पुट सुभान अली भुट्टो समेत मज़दूरनि खे सख्त तशद्दुद जो निशानो बणायो वियो। होटल जे मालिक रियाज़ अली भुट्टो ऐं संदसि होटल ते कम कंदड़ ॿियनि मज़दूरनि समेत होटल ते मौजूद ॿियनि माण्हुनि पुलिस जी नाजाइज़नि खिलाफ़ बिरियार रोड खां पका चांग वेंदड़ लिंक रोड बंदि करे छॾियो, जंहिं सबबि ईंदड़ वेंदड़ ट्रैफ़िक मुअतल थी वई। उन मौके ते होटल मालिक रियाज़ अली भुट्टो मीडिया खे ॿुधायो त बिरियार रोड पुलिस जो एहलकार मुंहिंजे होटल ते अची मुफ़्त में मानी ऐं चांहियूं पी वेंदा हुआ। असां पारां पैसा घुरण ते सख़्त तशद्दुद जो निशानो बणायो वियो ऐं होटल ते बंडा करे असांखे धमकियूं ॾिनियूं वयूं त तव्हांखे चर्स ऐं ॿियनि कूड़नि केसनि में फासाए होटल सील करायो वेंदो। हिन SSP नौशरो फिरोज़ ऐं DIG शहीद बेनज़ीराबाद खां घुर कई त बिरियार रोड थाणे जे बदमस्त एहलकारनि खिलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ ऐं तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।